टंडो आदम जे जुमन शाह पाड़े में हसन अली आफंदी प्राइमरी स्कूल में फर्नीचर जी खोट सबबि शागिर्दनि ऐं उस्तादनि खे तमामु घणी परेशानी थी रही आहे। हीउ स्कूल जेको अधु सदीअ खां मथे 56-57 सालनि खां हली रहियो आहे, तंहिं स्कूल में हिन वक़्तु नए साल में दाख़िलाउनि खां पोइ ॿारनि जी घणाई जे करे फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे, जंहिं करे केतिरा ई ॿारड़ा ज़मीन ते वेही तालीम हासिलु करे रहिया आहिनि। स्कूल जे उस्तादनि ऐं वालदेन आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त हसन अली आफंदी स्कूल में फर्नीचर जी खोट ख़तमु कई वञे त जीअं ॿारड़ा बहितर नमूने सां तालीम हासिलु करे सघनि। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।